ब्रेकिंग न्यूज़ आहे कोयटा खां आवास शेर कंदासीं। कल्ला जे जुडिशल लॉकअप मां 6 ख़तरनाक कैदी फरार थी विया आहिनि। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे कोयटा मां कल्ला जी जुडिशल लॉकअप मां 6 ख़तरनाक कैदी फरार थी विया आहिनि। नाकाबंदी कई वई आहे। क़त्ल समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में घुरिबल कैदी लॉकअप मां भॼी फरार थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां ख़बर शेयर कयूं पिया। कोयटा मां कल्ला जी जुडिशल लॉकअप मां 6 ख़तरनाक कैदी फरार थी विया आहिनि। पुलिस शहर में नाकाबंदी करे फरार थियल जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे क़त्ल समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में घुरिबल कैदी लॉकअप मां भॼी फरार थी विया। पुलिस शहर में नाकाबंदी करे फरार थियल जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे कोयटा खां कल्ला जे जुडिशल लॉकअप मां 6 ख़तरनाक कैदी फरार थी विया। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। क़त्ल समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में घुरिबल कैदी लॉकअप मां भॼी फरार थी विया। पुलिस शहर में नाकाबंदी करे फरार थियल जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। अवां ख़बर शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे कोयटा मां कल्ला जी जुडिशल लॉकअप मां 6 ख़तरनाक कैदी फरार थी विया आहिनि। नाकाबंदी कई वई आहे। क़त्ल समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में घुरिबल कैदी लॉकअप मां भॼी फरार थी विया आहिनि। अवां खे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे कोयटा मां कल्ला जी जुडिशल लॉकअप मां 6 ख़तरनाक कैदी फरार थी विया आहिनि। क़त्ल समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में घुरिबल कैदी लॉकअप मां भॼी फरार थी विया आहिनि। पुलिस शहर में नाकाबंदी करे फरार थियल जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे।